अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे कलोड़ा दौरे हुकूमत 1681 ईस्वी खां 1783 ईस्वी। लेखक ग़ुलाम मोहम्मद लाखो। छापो अवल साल 2004 ईस्वी। छापो ॿियो साल 2021 ईस्वी। छपाईंदड़ सिंधी सादगर हैदर चौक गाॾी खातो हैदराबाद सिंध। किस्त 27 बाब सतूं इक़्तिसादी ऐं समाजी हालतूं। हिन बाब में 18वीं सदीअ जे सिंध में इक़्तिसादी सरगर्मियुनि जो जाइज़ो वरितो वेंदो। उन बाद निहायत मुख़्तसिर तौर ते समाजी हालतुनि जो इबियास बि पेश कयो वेंदो। इक़्तिसादी सरगर्मियूं। सिंध में करोड़नि खां अॻु मुग़ल हुकूमत क़ाइमु हुई। मुग़ल दौर में सिंध जे बर्बाद थियल इक़्तिसादी ढांचे मुतलिक़ असीं बाब ॿिए में कुझु गुफ़्तगू करे आया आहियूं। सियासी आरामी सिंध जे इक़्तिसादी सरगर्मियुनि खे ख़तमु करे छॾियो। बदअमनी उरूज ते हुई। ज़राअत न हुजण जे बराबरि वञी रही हुई। आपाशी निज़ाम बर्बाद थी चुको हो। उन्हनि सभिनी पहलुअनि ते ईस्ट इंडिया कंपनीअ जी लिख पढ़। मुग़ल दौर में ईस्ट इंडिया कंपनीअ जे सरगर्मियुनि लाइ ॾिसजे डॉक्टर मुबारक अली जो एडिट कयल किताब द इंग्लिश फैक्ट्री इन सिंध। नाशिर सिंधालाजी साल 1983 ईस्वी। ऐं तारीख़ मज़हर शाहजहानी ज़रिए चङी मालूमात मिले थी। जॾहिं सिंध में कलोड़नि जी हुकूमत क़ाइमु थी तॾहिं इक़्तिसादी सरगर्मियुनि जा सभु पासा ख़तमु थियल हुआ। उन करे कलोड़नि हाकिमनि खे सिंध अंदरि इक़्तिसादी सरगर्मियुनि खे बहाल करण लाइ हर तरह नवां ऐं ठोस जतन करणा पिया। तबई ऐं जाग्राफियाई हालात। कंहिं बि मुल्क में कंहिं बि दौर में इक़्तिसादी सरगर्मियुनि जे लाइ तबई ऐं ज़मीनी हालतूं वॾी अहमियत रखनि थियूं। सिंध जे तबई हालतुनि जो मुतालियो कंदे सभ खां अवल सिंधू दरिया इंडस जो ज़िक्र अचे थो, जंहिंजे लट ख़ुदि सरज़मीन सिंध खे ठाहियो आहे। हीअ दरिया सिंध अंदरि ज़राअत खां वठी वापारी सरगर्मियुनि तोड़े आमोदरफ़्त जो अहम ज़रियो हो। हीअ सूरत हाल कलोड़नि जे दौर में बि बरक़रार रही। तबई तौर सिंध जा 3 मुख्य भाङा आहिनि: कोहिस्तान, मैदानी इलाइक़ो ऐं थर। कोहिस्तान ऐं थर में ज़राअत जो मदार माज़ीअ में बि अॼु वांगुरु बारिशुनि ते रहियो आहे, जॾहिं त सिंध जे मैदानी इलाइक़े में ज़राअत जो मदार दरियाए सिंध ते रहियो। सिंध जा मुख्य शहरी माग ऐं सनअती ऐं तिजारती मर्कज़ बि मैदानी इलाइक़नि में आबाद थिया। उन खां अलावा कुदरत सिंध खे पंहिंजो सामूंडी पट्टो बि ॾिनो आहे, जंहिं सबबि बैन अल-अक़वामी इक़्तिसादी सरगर्मियुनि जा मौक़िया पिणु मुहैया थिया। अमन अमान जी सूरत हाल। जॾहिं मियां यार मोहम्मद खे मुग़लनि वटां इक़्तिदार जी मुंतक़िली थी तॾहिं हिन खे उहो शर्त बि लागू कयो वियो त पंहिंजी हदुनि अंदरि अमन अमान जे क़याम लाइ उपाउ वठंदो, रस्तनि जी हिफ़ाज़त खे यकीनी बनाईंदो, रैयत जे भले लाइ क़दम खणंदो। अ कैलेंडर ऑफ डॉक्यूमेंटेशन ऑन इंडो पर्शियन रिलेशन सिफ़ो 471 जुल्द अवल। ज़ाहिर आहे त जॾहिं अमन अमान जूं हालतूं ख़राब हुयूं तॾहिं त मुग़लनि पारां सिंध जे नवनि हाकिमनि ॾाढो ई शर्त रखियो वियो। अॻिते हली ख़ुदि यार मोहम्मद पंहिंजे दौर में अमन अमान जी बहितर हालत ते हिन रीति रोशनी विधी: रस्तनि जो अमन ऐं रहत जी बहबूदी उन हद ताईं आहे जो मुसाफ़िर ऐं रहाकू सभु पंहिंजे पंहिंजे धंधे में मसरूफ़ आहिनि। लखनि ऐं ॿियनि सरहदी इलाइक़नि जो इंतिज़ाम निहायत उम्दे पैमाने ते जारी आहे। दरिया जे ॿिन्ही तरफ़नि अमन ऐं आराम आहे ऐं ख़ुदा जी मख़लूक हुकूमत जी दाइमियत लाइ दुआउनि में मसरूफ़ आहे। हिननि इलाइक़नि में अमन अमान उन ई हद ताईं पहुतल आहे जो समूरी ख़ल्क़ पंहिंजनि कमनि कारियुनि में लॻी पई आहे। ऐं रस्तनि जे अमन जी इहा कैफ़ियत आहे जो को बि माण्हू अकेलो हूंदा ई राति में जेतिरो बि सामान पाण सां खणी वेंदो हुजे ऐं जिते बि संदसि दिलि घुरे बिना कंहिं ख़ौफ़ ख़तरे जे पहुची वञे थो। तारीख़ कलोड़ा जुल्द अवल सिफ़ो 293 294। यार मोहम्मद खां पोइ नूर मोहम्मद जे दौर में सॼी सिंध कलोड़नि जे कब्ज़े में अची वई। मियां नूर मोहम्मद पंहिंजे दौर में अमन अमान मुतलिक़ लिखियो हो त असांजे इलाइक़नि में अहिड़ो वाक़ियो कॾहिं बि पेश न आयो आहे। मुसाफ़िर ॾींहुं राति जे वॻिड़े में बिना खुटके वञनि था। अल्लाह जी ख़ल्क़ हिननि शरीरनि जे ईज़ाउ ऐं नुक़सान खां निजात पाती। हाणे हरमैन शरीफ़नि जे ज़ियारतुनि वापारियुनि ऐं आम मुसाफ़िरनि खे सलामतीअ सां आमोदरफ़्त जो मौक़ो मिलंदो, जन जूं जानियूं ऐं माल हमेशह उन्हनि रहज़ननि जे ख़तरे में रहंदा हुआ।
तारीख़ कलोड़ा जुल्द अवल सिफ़ो 497। मुरादियाब जे मुख़्तसिर दौर खां पोइ मियां ग़ुलाम शाह इक़्तिदार संभालियो। हिन वॾी हिमत ऐं हौसले सां अवाम खे अमन अमान जी दौलत सां मालामाल कयो। इन करे सभई माण्हू संदसि गुण ॻाइण लॻा। मियां यार मोहम्मद इख़लाक़ ऐं फ़ज़ीलत में बहितरीन शख़्स हो। ॿिए दर्जे ते मियां नूर मोहम्मद ख़ान ऐं टें दर्जे ते मियां ग़ुलाम शाह हो। मियां साहब जेतोणीकि लिखी पढ़ी न ॼाणंदो हो, पर पोइ बि मुल्की इंतज़ाम रखण जूं सलाहियतूं मजस जेकी मौजूदु हुयूं, उहे जॾहिं अमली तरह मैदान में आयूं तॾहिं वॾा वॾा आलिम संदसि अज़मत अॻियां हीच रहिजी विया। तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियों सिफ़ो 601 602। इक़्तिसादी सरगर्मियुनि ऐं मुल्की भले लाइ अवलीन शर्त अमन अमान जो क़याम हुजे थो। कलोड़नि पूरी ज़िम्मेदारीअ सां अमन अमान जी अहमियत खे महसूसु कयो ऐं उनखे बहाल कयो। मियां सरफराज़ ताईं कलोड़नि जे उरूज जो दौरु हो। बाद में संदन ज़वाल शुरू थी वियो। हिन दौर में बदअमनी ऐं बदनज़मी वरी शुरू थी। जागीरूं ऐं ज़मीनूं। कलोड़नि जे दौर में अॻु वांगुरु सिंध जे इक़्तिसादी हालतुनि जो मदार ज़मीन ऐं ज़राअत ते हो। जेतोणीकि आम तरह चयो वञे थो त कलोड़ा पीरी मुर्दीअ मां अॻिते आया ऐं हुकूमत जा मालिक बणिया, लेकिन हक़ीक़त में कलोड़ा बुनियादी तरह ज़मींदार हुआ। हिकु ज़मींदार जी हैसियत में ताक़तवर थिया ऐं सियासी क़ुवत अख़्तियार करे विया। अंग्रेज़ लेखकनि कलोड़नि खे अज़ीम आबादगार सॼो आहे। हिन रस में ग़ुलाम रसूल महर लिखे थो त हू शुरूअ खां ई ज़मींदारीअ ॾांहुं ख़ासि तरह मुतवजो हुआ ऐं जेको बि इलाइक़ो संदन इंतिज़ाम हेठि अची थे वियो, उते वाह खोटराए उनखे आबाद कंदा थे रहिया। वाहन खोटराइण ऐं ग़ैर आबाद ज़मीन खे आबाद करे ज़राअत खे तरक़ी ॾियण ते संदन एॾो तवजो हो जो अॼु बि सिंध जो मुल्क जन वाहन जे करे आबाद ऐं ज़रख़ेज़ बनियल आहे। तन जी तामीर लाइ शुरूआत में जंहिं हुक्मरान वसी पैमाने ते कमु शुरू कयो, उहो मियां नूर मोहम्मद ख़ान जहिड़ो दूर अंदेश हाकिम हो। तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियों सिफ़ो 817। मियां नूर मोहम्मद पंहिंजी लिखत में ज़मींदारनि मुतलिक़ जो कुझु लिखियो आहे, उनखे ज़मीनुनि ऐं ज़राअत बाबति हिन जी पॉलिसी तसवुरु करणु खपे। अल्लाह ताला हज़रत मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके ही मुल्क जो सिंध जे ज़मींदारनि जो आहे, असांखे ॾिनो आहे। असां तरफ़ां आबादगारनि ऐं ज़मींदारनि खे जो कुझु मुक़ररु करे ॾिनो वियो आहे, उन जे मामूल ऐं रिआयतुनि में फ़र्क़ु न अचणु खपे। अल्लाह ताला असां हिननि खे ही मुल्क ॾिनो आहे, उन रीति ज़मींदारनि ऐं आबादगारनि खे असांजो हक़ु ॾिनो आहे। उन्हनि खां न खसिजो, न त उहे पिटींदा। मंशूल वसियत दस्तूर हुकूमत सिफ़ो 10। हक़ीक़त में मुग़ल दौर अंदरि जारी तहरीकुनि में इक़्तिसादी वसीलनि ख़ासि करे ज़रई ज़मीन जे हासिलात खे वॾो दख़ल हासिलु रहियो, छो त समन जी सल्तनत जे ख़ात्मे खां पोइ हिते जूं सभु ज़मीनूं धारियनि हवाले थी वियूं। हिस्ट्री एंड कल्चर ऑफ सिंध सिफ़ो 138। कलोड़नि जे इक़्तिदार जी शुरूआत उत्तर सिंध खां थी। बाद में खेनि सिबी ऐं ढाढर जा इलाइक़ा बि मिलिया। मियां ग़ुलाम शाह जे दौर में कुझु वक़्त लाइ डेरा गाज़ी ख़ान ऐं डेरा इस्माइल ख़ान जा परगि॒णा पिणु कलोड़नि जी हाकिमियत में शामिल थिया। उन पस मंज़र में जागीरनि ऐं अमलदारियुनि जो वॾो हिसो उत्तर सिंध खां करे देरावड़, डेरा गाज़ी ख़ान ऐं ढाढर मां आयल बलोचनि या सराइकी ॻाल्हाईंदड़ कबीलनि जे हिसे में आयो। हिन क़िस्म जी आबादकारी ऐं जागीरुनि जी तक़सीम वारे अमल में मुग़ल शहनशाहनि ऐं शहज़ादनि अहम किरदारु अदा कयो। मीर शहदाद ख़ान टालपुर जो नालो हिन हवाले सां वॾी अहमियत रखे थो। जन्नतुल सिंध सिफ़ो 464। मुग़ल जीअं त बालादस्त क़ुवत जी हैसियत में फ़ोक़ियत रखंदड़ हुआ, उन करे कलोड़ा हुक्मरान संदन फ़ैसिले में रुकावट नथे बणिजी सघिया। उन खां अलावा मज़कूरा कबीलनि कलोड़नि जे इक़्तिदार खे वधाइण ऐं मुस्तहकम करण में बि अहम किरदारु अदा कयो हो। उन करे ज़रई ज़मीनुनि ऐं उहिदनि जो वॾो हिसो मियां नूर मोहम्मद जे दौर ताईं सराइनि ऐं बलोचनि जे हवाले थी चुको हो। लेकिन मुग़लनि जी बालादस्ती पूरी थियण ऐं कलोड़नि जी सॼी सिंध ते हुकूमत क़ाइमु थियण बाद ज़मीनुनि ऐं उहिदनि जी विरासत वारे अमल में घणी तब्दीली अची वई। उहिदनि ऐं अमलदारनि में ख़ासि करे ठटे शहर जे पढ़ियल तबिके खे अहमियत मिली, जॾहिं त लाड़े कोहिस्तान में मुख़्तलिफ़ मक़ामी कबीलनि मुग़लनि जे दौर वांगुरु कलोड़नि सां बि मुहारो अटकायो। हिन ॾिस में शोरो, नूमड़ियो ऐं जोखियो कबीलो नुमाया अहमियत रखे थो।
इन्हनि क़बीलनि खे कुझु ताक़त सां ऐं के क़दुरु रिआयतनि ॾियण सां मुती कयो वियो। कलोड़नि जे दौर में लाड़ में मक़ामी क़बीलनि जे बग़ावतुनि जो ज़िक्र मीर अली शेर ख़ान ने तफ़सील सां कयो आहे। तफ़तुल किराम। बहरहाल मक़ामी हुकूमत कलोड़ा क़ाइमु थियण जे बावजूदि बि सिंध जे ॾेही क़बीलनि खे पैदावारी वसीलनि में एतिरी हिसेदारी न मिली सघी जंहिंजा हर तारीख़ी तौर ते हक़दार हुआ। ज़िक्र हेठि दौर में ज़मीनुनि जी तक़सीम या आबादीअ जो हिकु ॿियो तरीक़ो बि मौजूदु हो। उनखे मकातो या ठीको बि चयो वेंदो हो। मुख़्तलिफ़ माण्हू सरकारी वाजिबात जो फ़ैसिलो करे ज़मीन जे वॾनि वॾनि टुकरनि जी आबादी पंहिंजे ज़िमे खणंदा हुआ। उहे मुक़ररु थियल रक़म सरकारी ख़ज़ाने में जमा कराईंदा हुआ ऐं पोइ हारियुनि खां ज़मीन आबाद कराईंदा हुआ। तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियों सिफ़ो 810। आपाशी इंतिज़ाम जी बहाली। जहिड़ी रीति कलोड़नि खां अॻु सिंध जी इक़्तिसादी तरक़ीअ जा अक्सर पहलू ख़तम थी चुका हुआ, ठीक उन तरह हिते जो आपाशी निज़ाम बि बुरी तरह नास थी चुको हो। डॉक्टर सोरले लिखियो आहे त मुग़लनि सिंध जे आपाशी निज़ाम तरफ़ को बि ध्यानु न ॾिनो। जो कुझु बचियो हो उहो मक़ामी ज़मींदारनि जे तवजो सबबि मौजूदु हो। शाह अब्दुल लतीफ़ भिट सिफ़ो 113। कलोड़ा इब्तिदा खां करे आबादगार ज़मींदार हुआ। अञा हुकूमत में बि न आया हुआ त चांडिके में घाड़वा खोटराए हिन परगिणे खे आबाद कयऊं। बाद में पाण आपाशी निज़ाम खे सुधारण ॾे भरपूर तवजो ॾेई अक्सर कैनाल ऐं वाह कढराए सिंध जी ज़राअत खे तरक़ी ॾिनऊं। आपाशी निज़ाम जी तरक़ीअ में हूअं त अक्सर कलोड़ा हाकमनि जो मौसर किरदारु हो, लेकिन हिन रस में मियां नूर मोहम्मद कलोड़ो वॾी अहमियत रखे थो। सिंध में जदीद आपाशी निज़ाम जो बानी नूर मोहम्मद खे तस्लीम कयो वञे थो। डॉक्टर लैम्बर्ट लिखे थो त नूर मोहम्मद सिंध में आपाशी निज़ाम जो अज़ीम मइमार हो। हिन जे ज़माने में अक्सर वाह उत्तर सिंध में ठहिया जिते सभ खां अवल संदसि इक़्तिदार जी शुरूआत थी। अर्ली कैनाल एरीगेशन इन सिंध सिफ़ो 17। जर्नल ऑफ द सिंध हिस्टोरिकल सोसाइटी जुल्द 3 हिसो 1 अगस्त 1937 ईस्वी। घाड़ सिस्टम जा 3 वाह हिन जे लेखे में अचनि था। नूरवाह जो 10 मील डिघो शाह बहारे शाह जे कोर खोटरायो जो 20 मील डिघो हो, जॾहिं त ॾातू खावड़ ॾाते जी कोर खणायो जो 20 मील डेघ में हो। जेकबाबाद में बेगारी सिस्टम जो नूरवाह बि नूर मोहम्मद कलोड़े जो खोटरायल हो। मियां नूर मोहम्मद जे दौर में दरिया जे ओभर में बि ही सिलसिलो जारी रहियो। नुसरत चांडियो हिकु नामवर जागीरदार हो। उन्हनि नौशहरे में नुसरत वाह तामीर करायो हो। मियां साहब जे 3 नामवर अमीरनि मुराद कलोड़े, बागू सियाल ऐं फ़ैरोज़ वीरड़ 3 वाह वजूद में आंदा। उन्हनि खे संदनि नालनि पुठियां मुराद वाह, बागू वाह ऐं फ़ैरोज़ वाह सॼियो वियो। ही वाह पोइ जदीद दौर में रोहिड़ी कैनाल में जज़्ब कया विया। अर्ली कैनाल एरीगेशन इन सिंध सिफ़ो 17-18 हवालो मथे ॾिनल। डॉक्टर सोरले बि हिन ॾस में कलोड़नि जे किरदार जी तारीफ़ कई आहे। असां 1843 ईस्वी में वाहन जो जेको निज़ाम टालपुरनि खां वरितो सो आम भले जे कमनि मां हिकु अहिड़ो निशान हो जो कलोड़नि जे दौर खां तमामु सुठे तरीक़े ते जारी हो। शाह अब्दुल लतीफ़ भिट सिफ़ो 129। साॻी तरह डॉक्टर छबलाणी लिखे थो त कलोड़नि सिंध में वाहन जी सफ़ाई मरमत ऐं वाधारे लाइ तमामु घणियूं तकलीफ़ूं वरितियूं। उन लाइ हाकिमनि वॾी रक़म ख़र्च कई। सिंध जी इक़्तिसादी तारीख़ सिंधी तर्जुमो सिराजुल हक़ सिफ़ो 38-39। असांजे दौर जे भलोड़ महक़िक़ ऐं बहितरीन इंजीनियर M.A. छिपावर साहब हिन उनवान ते वधीक रोशनी विधी आहे। पाण लिखे थो त कलोड़ा बहितरीन अॾींदड़ हुआ। संदन कामयाबीअ जो राज़ उन में हो त उन्हनि कैनाल सिस्टम खे तकिड़ो बहाल कयो ऐं उते आबादगारनि खे आबाद कयो। 1757 ईस्वीअ ताईं कलोड़नि जी आपाशी ऐं ज़राअत उरूज खे पहुता। कलोड़नि केतिरा वाह खोटराया उन मुतालिक़ कमु करे सुठा नतीजा हासिल करे सघजनि था। चार्ल्स नेपियर अहिड़ी तहक़ीक़ कराई हुई, अफ़सोस त उहो रिकॉर्ड ज़ाया थी वियो। हिस्ट्री ऑफ सिंध एरीगेशन सिफ़ो 68 इस्लामाबाद 1991 ईस्वी। हिन तमीद खां पोइ पंवर साहब हिन दौर जे कुझु वधीक वाहन जा नाला ॾिना आहिनि। मिर्ज़ा वाह, मक़सूदो वाह, बेगारी वाह ऐं ओलह नारे मां निकिरंदड़ नूर वाह। उन खां सवाइ हैदराबाद ज़िले में
सरफराज़ वाह नाले हिकु वाह मियां सरफराज़ खोटरायो हो। हिस्ट्री ऑफ सिंध इरीगेशन सिफ़ो 69-70। यादि रहे त पंवर साहिब जंहिं नूरवाह जो ज़िक्र कयो आहे उहो उमरकोट नारो जे इलाइक़े खे सैराब कंदो हो ऐं अॼु बि मौजूदु आहे। उहो ई आबपाशी बंदोबस्तु हो जंहिंजे वजूद जे करे सिंध जी ज़राअत तकड़ी तरक़ी कई ऐं मजमूई तरह सां कलोड़नि जे दौर में इक़्तिसादी वाधारे जूं मंज़िलूं तय कयूं वयूं। लेकिन टालपुरनि जे दौर में कलोड़नि वारो आबपाशी निज़ाम नास थी वियो। उनजो सबबु लिखंदे लैम्बर्ट ॿुधायो हो त कलोड़नि जे दौर में मुल्क मुतहिद हो, जॾहिं त टालपुरनि मुल्क खे नंढियुनि रियासतुनि में विरहायो। उन जे करे आबपाशी बंदोबस्त खे घणो नुक़सानु पहुतो। अर्ली कैनाल इरीगेशन इन सिंध सिफ़ो 18 हवालो मथे ॾिनल। ज़राअत ऐं ज़रई पैदावार। जंहिं वक़्तु सिंध में कलोड़नि जे राज जो आगाज़ थियो उन वक़्तु अमन अमान सां गॾु आबपाशी निज़ाम बि ख़तमु थी चुको हो। ज़ाहिर आहे त उन हालत में हिते जी ज़राअत बि ज़वाल पज़ीर हुई। यादि रहे त ठटे जो आख़िरी मुग़ल नवाब सादिक अली ख़ान उन करे हिकु साल जे अंदरि नाकाम थी मुल्क छॾे वियो जो हू ढल ऐं महसूलनि जी अदम अदायगी सबबि घाटे में वियो हो। तफ़तुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 253। इन पस मंज़र में जॾहिं अमन अमान जूं हालतूं सुधरियूं, आबपाशी निज़ाम रवां दवां थियो, तॾहिं सिंध जी मईशत जो उहो पहलू यानी ज़राअत बि वधणु लॻी। उन दौर में केतिरी ज़मीन ज़राअत में हुई उन लाइ मुख़्तलिफ़ अंदाज़ा कया विया आहिनि। नामवर मुहक़िक़ एच.एम. पंवर हिन ॾिस में असांजी रहबरी कई आहे। लैम्बर्ट लिखियो हो त कलोड़नि जे दौर में कुल 30 लख एकड़ ज़मीन ज़राअत हेठि हुई। पंवर साहिब हिन राय जे भेट में छबलाणी साहिब खे वज़न ॾींदे लिखे थो त कलोड़नि जे दौर में वधि 61 लख एकड़ ज़मीन पोख हेठि हुई। हिस्ट्री ऑफ सिंध इरीगेशन सिफ़ो 68। कलोड़नि जो ज़राअत ऐं आबपाशी लाइ बंदोबस्तु 1755 ईस्वी में उरूज खे पहुतो। उन साल दरिया पुराणो वकिरो तब्दील करे मौजूदा हाला हैदराबाद वारो रस्तो अख़्तियार कयो। उन खां अॻु दरिया हाला उडेरो लाल नसरपुर शेख भिरकियो जूं बदीन जोन बदीन पुराणी रहम की बाज़ार खां कोरी नार ताईं वेंदो हो। हिन फेरे सबबि सिंध जो आबपाशी सिरिश्तो सख़्तु मुतासिर थियो। मुल्क जी पैदावार घटिजणु शुरू थी, जंहिं सबबि मुरादी आब खे माज़ूल कयो वियो। उन हालत खे ज़ाब्ते में आणण लाइ 50 साल लॻनि हा, लेकिन ग़ुलाम शाह ख़ज़ाने खे भरण लाइ सामूंडी किनारे सां आबाद सिंधी कबीलनि ऐं कच्छ जे मुल्क ते हमला कया। पोइ बि घरू झेड़ो हलंदो आयो। हिस्ट्री ऑफ सिंध इरीगेशन सिफ़ो 70-71। ज़िक्र हेठि दौर में आम तरह 2 फ़सुल थींदा हुया, हिकु ख़रीफ़ ऐं ॿियो रबी। ॿिन्ही फ़सलनि जी अहमियत ते छबलाणी हिन तरह रोशनी विधी आहे। ॿिन्ही फ़सलनि मां ख़रीफ़ वधीक अहमियत रखंदड़ हो, छो त उनखे पाणीअ जी पहुच यकीनी हूंदी हुई। उन जी फ़सल जी पैदावार बि वधीक हूंदी हुई ऐं संदसि मुल्ह बि ॿिए खां वधीक हूंदो हो। रबीअ जो दारोमदार वरी दरिया जे कंदियुनि वारियुनि ज़मीनुनि खां सवाइ आब कलाणीअ जे मौसम में वहण जे पाणीअ जे अण यकीनी पहुच ते हूंदो हो। उन ई करे ही फ़सुल पैदावार में मुल्ह जे लिहाज़ खां घटि अहमियत रखंदड़ हो। सिंध जी इक़्तिसादी तारीख़ सिफ़ो 46। किथे किथे टियों फ़सुल बि थींदो हो, जंहिंखे उधाऊं चयो वेंदो हो। उन में ख़रीफ़ ऐं रबीअ जे भेट में अनाज अधु जेतिरो थींदो हो। हिन में मकई ऐं जोर जो हिकु क़िस्म पोखिबो हो ऐं उहो पचण खां अॻु खाधो वेंदो हो। ख़रीफ़ सॼी सिंध में थींदड़ हो। ही फ़सुल वाहन जे आपाशीअ कयो वेंदो हो। जॾहिं आब कलाणीअ में दरिया जलथल ऐं वेरूतार वहंदो हो। हिन फ़सुल में ॾखिण सिंध में चांवर जूअर ॿाझर ऐं उतर में हिननि पोखुनि सां गॾु तिर बि पोखिबा हुआ। पाणी दाइमी ऐं घणो हुजण जी हालत में कप ऐं कमद बि थींदो हो। ॿिया फ़सुल जेके ख़रीफ़ में थींदा हुआ उन्हनि में चांवर मुङ बि अची वञनि था। थोरे मिक़दार में तमाक बि ख़रीफ़ में थींदो हो। सिंध जी इक़्तिसादी तारीख़ सिफ़ो 45-46। ॿियो मुख्य फ़सुल रबीअ में थींदो हो। हिन जे पोखीअ जा 3 तरीक़ा हुआ: दाइमी वहंदड़ वाह, चरखे खूहनि यानी नारनि ज़रिए, ऐं बोसी तरीक़े सां बि पोखी कबी हुई। आख़िरी तरीक़ो कचे में कतब आयो थे। जॾहिं दरिया ॿोॾि खां पोइ लाथ ॾींदो हो त उन जे आस पास महलनि ताईं
सैराब थियल ज़मीन ते पोख कई वेंदी हुई। रबीअ में कणिक, जव, नीर, सिरह, चणा ऐं मटर पोखे हेठि ईंदा हुआ। थोरे मिक़दार में भंग ऐं ॾोॾी बि पोखिबी हुई। उन खां अलावा हिरण जी पोख बि थींदी हुई, पर तमामु घटि मिक़दार में। हीअ हिकु दाइमी फ़सुलु हो। बोसी तरीक़ो उतर ऐं विच सिंध में राइज हो, अलबत्ता लाड़ में ही तरीक़ो अमल में न हो। सिंध जी इक़्तिसादी तारीख़ सिफ़ो 45 खां 47। हिननि पोखुनि में कपां ऐं नीर अहम तिजारती फ़सुल हुआ। कपां जो फ़सुलु विच ऐं हेठीं सिंध में थींदो हो, जॾहिं त नीर ज़मीन जी नोयत ऐं आबो हवा जी मुआफ़क़त सां थींदो हो। हिते सिंध में पैदा थींदड़ मेवनि ऐं भाॼियुनि जो ज़िक्र करणु नामुनासिब न थींदो। ठट्टो, सेवण, रोड़ी, शिकारपुर, नसरपुर ऐं हैदराबाद बाग़नि जी कसरत सबबि अहमियत रखंदड़ हुआ, जिते अंब, बेर, तूत, ड्राख, लीमू, नारंगी, गिदामड़ी, ॼमूं, पिस्ता, हिंदाणू, गिदरो, बादाम ऐं केलो आल जाल थींदो हो। भाॼियुनि जे लिहाज़ सां सिंध हमेशह पोइते रही आहे। तॾहिं बि चणू, सरियह, तूरियो, वंगो, गजर, गोगड़ू, मटर, पटाटो, बसर, पालक, मूरी, थूम, कद्दू ऐं पबुण जो ज़िक्र मिले थो। सिंध जी इक़्तिसादी तारीख़ सिफ़ो 48 खां 50। डॉक्टर छबलाणी तफ़सीली इबियास खां पोइ लिखियो आहे त सिंध जो ज़रई उरूज इब्तिदाई कलोड़नि जे दौर में ॾिठो वियो। ग़ुलाम शाह खां पोइ घरू लड़ाइनि ऐं बैरूनी हमलनि सिंध जे ज़रई वहिंवार खे कापारी धकु हयूं। सिंध जी इक़्तिसादी तारीख़ सिफ़ो 53, सिफ़ो 57, सिफ़ो 71। सनतूं ऐं सनती मर्कज़। कलोड़नि जे दौर में ज़राअत सां गॾु सनत ऐं हिरफ़त बि तरक़ी कई, छो त सनती तरक़ीअ लाइ घुर्बल पहलू सिंध में मौजूदु हुआ। ग़ुलाम रसूल महर हिन ॾस में लिखे थो, सनत हिरफ़त ऐं तिजारत जी तरक़ी हिन ॻाल्हि ते ॿधल आहे त मुल्क में ज़रूरत जो कुझु माल घणाईअ में पैदा थींदो हुजे ऐं उनखे हिकु जॻह खां ॿिए जॻह ताईं पहुचाइण में ज़्यादा तकलीफ़ न थिए। सिंध में ॿई शर्त पूरा थिया थे। उन करे सनत ऐं हिरफ़त बि शुरूअ खां ई चङी तरक़ी हासिल कई ऐं वापार में बि वॾो वाधारो आयो। कपां हिते क़दीम ज़माने खां वठी पैदा थींदी हुई, उन करे कपिड़े जी सनत पंहिंजे कमाल औज ते पहुची वई। चमड़े, अन्न ऐं काठ जी बि कमी कान हुई। सिंधु नदीअ जे वसीले ॿेड़ियूं ऐं नंढा जहाज़ उतर खां ॾखिण ऐं ॾखिण खां उतर ॾांहुं ईंदा वेंदा हुआ ऐं उन्हनि जे ज़रिए सामान बि हर जॻह पहुचाए सघिबो हो। तारीख़ कलोड़ा जिल्द ॿियूं सिफ़ो 864। डॉक्टर छबलाणी हिन ॾस में वधीक चिटाई कंदे लिखे थो त हिंदुस्तान जे ॿियनि परॻणनि वांगुरु सिंध जा शहर बि आदमशुमारी, सनत ऐं वापार जा मुख्य मर्कज़ हुआ। वापार ऐं सनत जे वधण सां नवां नवां शहर ऐं कस्बा पैदा थिया ऐं पुराणा शहर वधीक वॾा थींदा विया। ॿाहिराणनि मां माण्हू लगातार शहरनि में आबाद थियणु शुरू थी विया। जॾहिं सनत ऐं वापार पोइते पवणु लॻा, तॾहिं आबाद ऐं आसूदा शहर बि फिटण लॻा। सिंध जी इक़्तिसादी तारीख़ सिफ़ो 73। ज़िक्र हेठि दौर में सनत ऐं तिजारत जा ख़ासि मर्कज़ ही हुआ: ठट्टो, नसरपुर, सेवण, रोड़ी, बखर, सखर, कंडियारो, दरबेलो, गंबट, बूबक ऐं सन। उन खां सवाइ कलोड़नि जे दौर में अक्सर नवां शहर बि उभरी आया। हिननि में शिकारपुर, हैदराबाद ऐं कराची घणी अहमियत रखनि था। असीं हिते कुझु शहरनि जो सनती ऐं तिजारती हवाले सां मुख़्तसिर ज़िक्र कंदासीं। ठट्टो सिंध जो ही हिकु क़दीम शहर हो। मुग़लनि जे दौर में औज ते पहुतो, कलोड़नि जे दौर में ज़वाल पज़ीर थियणु शुरू थियो। टालपुरनि जे ज़माने ताईं ख़तमु थी वियो। ठटे जी अहमियत उन करे बि घणी हुई त हिन खे सामूंडी किनारो ऐं बंदर वेझा हुआ। छबलाणी लिखे थो त हीउ शहर सोटी कपिड़े, बाफ़्ते, छीटुनि, मलमल ऐं वाइल जो मुख्य मर्कज़ हो। सिंध जे सनतुनि जहिड़ो कपिड़े, चमड़े जे सामान, नीर शोरो या कलमी शोरो, चांवर, खंड ऐं लूण जे मुख्य मार्केट हो। सिंध जी इक़्तिसादी तारीख़ सिफ़ो 74। नसरपुर। ठटे वांगुरु ही बि हिकु क़दीम शहर हो। हिन जी तिजारती अहमियत उन करे हुई जो हीउ शहर दरिया जे कंधीअ सां हुजण सबबि ॿियनि मुख्य शहरनि सां ॻंढियो पियो हो। 1759 ईस्वीअ में दरिया हितां रुख़ तब्दील कयो त शहर जो ज़वाल शुरू थी वियो। कपिड़े जी सनत ख़ासि करे हिरख, बाफ़्ते ऐं सूसी ठहण जो वॾो मर्कज़ हो। सिंध जी इक़्तिसादी तारीख़ सिफ़ो 82।
हिन शहर में लुंगी अजरक ऐं खेस जी सनत बि औज ते हुई। सेवण, हीउ शहर तमामु क़दीम आहे। मुख़्तलिफ़ रुखनि खां हिन शहर जी तमामु घणी अहमियत हुई। ज़िक्र हेठि दौर में शहर जी अहमियत घटिजण लॻी। हिन शहर जी सनत में नीर जी घणी अहमियत हुई। हिते बहितरीन बाफ़्तो तयारु थींदो हो। उन खां सवाइ हिते मखण, तेल ऐं आफ़ीम बि घणे मिक़दार में तयारु कयो वेंदो हो। सिंध जी इक़्तिसादी तारीख़ सिफ़ो 83-84। रोड़ी, बखर, सखर। बखर ऐं रोड़ी क़दीम शहर आहिनि, जॾहिं त सखर संदन भेट में घटि उमिरि वारो शहर आहे। रोड़ी सोटी कपिड़े ऐं नीर जो मर्कज़ हो। बखर मुग़ल दौर में वॾी अहमियत रखंदड़ हो। हिते जूं तलवारूं भलोड़ शुमार कयूं वेंदियूं हुयूं। सखर में नीर ऐं कपिड़े जी सनत जो मर्कज़ हो। सखर जो शुमार उन्हनि माॻनि में थींदो हो जन सां सिंध जे वापार जो तालुक़ु हिंदुस्तान ऐं मरकज़ी एशिया सां क़ाइमु थियो। सिंध जी इक़्तिसादी तारीख़ सिफ़ो 85। शिकारपुर कलोड़नि जे दौर जे आख़िरी अध में ही वॾो तिजारती मर्कज़ थी उभिरियो, ख़ासि करे बखर जे ज़वाल खां पोइ। मुल्तान, हिंदुस्तान ऐं मरकज़ी एशिया सां तिजारती तालुकात हिन शहर जे वजूद सबबि क़ाइमु थिया। सिंध जी इक़्तिसादी तारीख़ सिफ़ो 89। ज़िक्र हेठि दौर में शिकारपुर सनअती शहर न हो, अलबत्ता हिन जी साख तिजारती मंडीअ तौरु उभिरी। ख़ासि करे हिंदू शाहूकारनि जो हुंडी जो कारोबार विच एशिया ताईं हलंदड़ हो। हिन शहर खे अफ़गान बादशाहनि जी सरपरस्ती हासिल थी। हैदराबाद, हीउ शहर में ग़ुलाम शाह कलोड़े 1768 ईस्वीअ में तामीर करायो ऐं उनखे पंहिंजी गादी बनायो। ठटे ऐं नसरपुर जे ज़वाल खां पोइ हैदराबाद तकड़ी तरक़ी कई। सिंधु दरिया हिन जे नज़दीक ओलह में वहंदो हो, उन करे हीउ शहर वापार लाइ बाक़ी दुनिया सां ॻंढियल रहियो। हिते जी सनत में रेशमी ऐं सोटी कपिड़े जी अहमियत हुई। हिते जी सनत में बंदूक, तलवार ऐं खंजर खे ख़ासि अहमियत हासिल थी। सिंध जी इक़्तिसादी तारीख़ सिफ़ो 92। शिकारपुर ऐं हैदराबाद जी तिजारत ऐं सनत हिंदू सेठियुनि सबबि दुनिया में मशहूरु थी। उन मुतलिक़ 2000 ईस्वीअ में कैम्ब्रिज यूनिवर्सिटी प्रेस पारां क्लॉड मार्कोटस जे छपरायल किताब द ग्लोबल वर्ल्ड ऑफ इंडियन मर्चेंट्स में मुफ़स्सिल ज़िक्र मिले थो। कराची, हैदराबाद वांगुरु कराची बि जदीद शहर आहे। कलोड़नि जे दौर में हिन शहर जी अहमियत तिजारती ख़यालनि खां उभिरी, जिते दुनिया जे अक्सर मुल्कनि जा जहाज़ माल आण ऐं खणण लाइ ईंदा रहंदा हुआ। उन दौर में हीउ हिकु उसरंदड़ शहर हो। सिंध जी इक़्तिसादी तारीख़ सिफ़ो 94। हिननि मुख्य मर्कज़नि खां अलावा खोड़ा, राणीपुर, हाला, उमरकोट ऐं लाड़काणू पिणु ज़िक्र हेठि दौर में सनअती तोड़े तिजारती अहमियत वारा शहर हुआ, जिते कपिड़े ऐं नीर जी सनत खां सवाइ ॿियूं मक़ामी शयूं पिणु ठहंदियूं हुयूं। हिन ॾस में अजरक, लुंगी, खथो, खेस, काशी ऐं चमड़े जूं के सनतूं ज़िक्र लाइक़ु आहिनि।